अर्बन में जेके बधू हूंदा आहिनि न, बधू, उन्हनि जे रिस्पेक्ट जो हिकिड़ो अलॻि ई लेवल हूंदो आहे। बधू जंहिंखे अंग्रेज़ीअ में नेटिव चवंदा आहिनि ऐं सिंधीअ में धरती धणी चवंदा आहिनि। सो अरब जो जेको बि बादशाह ईंदो आहे उहो बधूअनि खे एम्पावर कंदो आहे, ताक़तवर कंदो आहे। उनजो वजह छा आहे? उनजो वजह इहो आहे जो ही उन्हनि जे सर्वाइव जो लास्ट ऑप्शन हूंदो आहे। चवंदा आहिनि त वंस अ किंग ऑलवेज किंग। जेको बादशाह उहो सदाई बादशाह रहंदो आहे, मरण खां पोइ बि उनखे बादशाह सॾींदा आहिनि। ठीकु आहे। असां वटि सिंध में अंधेर नगरी आहे। सिंध में जेकॾहिं तव्हां को ट्रांसपोर्ट जो मालिक ॾिसंदव, सोनारे बाज़ार जो मालिक ॾिसंदव, इवन जो सहाफ़ी ॾिसंदव, इहे सभु तक़रीबन लल्लू पंजू आहिनि। दारिया उन्हनि जे जेको आहे सो मथो आहिनि। हाणे सितम ज़रीफ़ी ॾिसो जो सिंध में उस्ताद इरफान समूह जे हूंदे बि अॼु बि सिंधी काफ़ी फनकार पंजाबियुनि खां पंहिंजे एल्बम जो म्यूज़िक कराईंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो असां वयल आहियूं, असां पाण खे कमज़ोर करे रहिया आहियूं ॾींहों ॾींहुं।